सिंध के बेटन ते वफ़ाक़ के कब्ज़े ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ अली जी अॻवानी में कंधकोट खां निकितल मोहब्बत सिंध बेदारी मार्च जो काफ़िलो राति घारो में तरसण खां पोइ सिंध जे तारीख़ी माॻ भंभोर फिल्टर ग़रीबाबाद मार्केट खां थींदो धाबे जी पहुतो। धाबे जी पहुचण ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी इल्मी अदबी धुरियुनि शागिर्दनि कॉमर्स पार्टियुनि जे कारकुननि अजरकूं पाराए गुल निछावर करे शानदार इस्तक़बाल कयो। इन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ अली जी ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी सिंध दुश्मन पार्टी आहे जंहिं सदाईं सिंधियुनि जे वसीलनि खे भुॻड़नि मुठे वज़ विकिरो करे छॾियो आहे। सिंध जा जबल समुंड ऐं दरिया विकिरो करण खां पोइ हाणे सिंध जा ॿेट बि वफ़ाक़ खे विकिरो कया पिया वञनि, पर पीपी हुकुमराननि खे यादि रखणु घुरिजे त सिंध जा बहादुर माण्हू उन्हनि खे ईअं करणु न ॾींदा। इन मौक़े ते जसकम अॻवान निज़ाम जोखियो, सिंधाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत समूह, शशि अशरफ लाखो, STP अॻवान अला बचाओ कलमती ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। कराची जो न इंच ॾींदासीं, न को बेट ॾींदासीं, न कारो जर ॾींदासीं, न कोस्टल हाईवे जे आड़ में को सिंध जी सामूंडी पटी ॾींदासीं। उन लाइ असांखे छा बि करिणो पए, असांखे कहिड़ो बि क़दम, आउं चवां पियो गौर कजो, कहिड़ो बि क़दम खणणो पवे, पंहिंजे घर ऐं पंहिंजे माउ ऐं पंहिंजे लोही ऐं लॼ लाइ माण्हू को कोन ॾिसंदो आहे छा करिणो पए, कुझु बि करिणो पए, छा बि करिणो पए। असां कराची या कराची त ठहियो, पर असीं नंढड़ो शहर को राधण बि कोन ॾींदासीं, असीं नंढड़ो शहर चंबड़ बि कोन ॾींदासीं। कराची त असांजी ॻिची आहे, असीं पंहिंजी चीच जेतिरी को रतो देरो या चीच जेतिरो जुंगशाई या चीच जेतिरो डीपलो बि कोन ॾींदासीं। कराची त असांजो धड़ जे मथां असांजो घाट आहे, असांजो सिर आहे। तंहिंजे करे पाकिस्तान जी वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत पंहिंजनि आर्ज़ी मफ़ादनि लाइ, पंहिंजे नेब जे केसनि लाइ, पंहिंजे आर्ज़ी माली मफ़ादनि लाइ जेको सिंध जो सौदो करण जी कोशिशि पई करे, उनजे आॾो सिंध जो हिकिड़ो हिकिड़ो बचो दीवार बणिजंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।